महंगाई जी मारियल अवाम मथां जेको आहे ॾींहों ॾींहुं अज़ाबनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हिक पासे जेको आहे बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग, त ॿिए पासे गैस बि जेको आहे सो बंदि रहे थो, जंहिं सबबु घरेलू तबिको जेको आहे सो ॿिन्ही पासनि खां जेको आहे तमामु वधीक मुतासिर थी रहियो आहे। बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबु जेके सो कारोबारी मर्कज़ आहे उहो बि मुतासिर थी रहियो आहे, त ॿिए पासे घरेलू जेको आहे सो तबिको आहे उहो बि जेको आहे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिकिड़े पासे जेको आहे सो महांगाई जी मारियल अवाम मथां जेको आहे ॾींहों ॾींहुं पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध थींदी पई वञे, त ॿिए पासे जेको आहे सो बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग सबबु जेको आहे सो आम शहरी जेको आहे तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जंहिं खां पोइ जेको आहे सो उन्हनि शहरनि सां ऐं घरेलू तबिके जे माण्हुनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिकु पासे महांगाईअ जो आज़ार जेको आहे सो गिचीअ में आहे, त ॿिए पासे जेको आहे सो बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबु ऐं गर्मीअ जी शिदत में वाध सबबु जेको आहे सो तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। जेको आहे हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर जेको आहे सो गैस जी हथरादू लोड शेडिंग खे ख़तमु कयो वञे, त बिजलीअ जी जेको आहे हथरादी लोड शेडिंग आहे उनखे बि ख़तमु कयो वञे, त ॿिए पासे जेके ॾींहों ॾींहुं जेको आहे पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध थींदी थी वञे उनखे बि जेको आहे सो ख़तमु करे ऐं जेको आहे सो आम शहरी ऐं ग़रीब पोरे तबिके खे जेको आहे सो रिलीफ फराहम कयो वञे। जी